नाज़रीन आख़िरी अपडेट कंदालू अहम ख़बर है। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु है त ईंदड़ चूंडनि में तहरीक इंसाफ़ नज़र न पई अचे। बिल्कुलु नाज़रीन, वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त वफ़ा खे क़ानून साज़ी करणी आहे त अवाम जी भलाई लाइ करे। मुराद अली शाह जो चवणु आहे त टिनि वफ़ाक़ी वज़ीरनि जो ऑफशोर कंपनियूं आहिनि, उन्हनि खे उहिदा छॾणु घुरिजनि। ख़बर अवां ते पहुचाई पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त ईंदड़ चूंडनि में तहरीक इंसाफ़ नज़र न पई अचे, क़ानून साज़ी करणी आहे त असेंबलियुनि में करियो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त वफ़ा खे क़ानून साज़ी करणी आहे त अवाम जी भलाई लाइ करे। ख़बर अवां ते पहुचाई पिया। वॾे वज़ीर जो चवणु आहे त टिनि वफ़ाक़ी वज़ीरनि जूं ऑफशोर कंपनियूं आहिनि, उन्हनि खे उहिदा छॾणु घुरिजनि। अवां खे अपडेट कंदालूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त ईंदड़ चूंडनि में तहरीक इंसाफ़ नज़र न पई अचे, क़ानून साज़ी करणी आहे त असेंबलियुनि में कयो। मुराद अली शाह जो चवणु आहे वफ़ा खे क़ानून साज़ी करणी आहे त अवाम जी भलाई लाइ कनि। टिनि वफ़ाक़ी वज़ीरनि जूं ऑफशोर कंपनियूं आहिनि, उन्हनि खे उहिदा छॾणु घुरिजनि। जॾहिं ऑर्डिनेंस आयो त उन ते कॉमेंट करे सघिजे थो। अपडेट कयूं पिया अवां खे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त ईंदड़ चूंडनि में तहरीक इंसाफ़ नज़र न पई अचे, क़ानून साज़ी करणी आहे त असेंबलियुनि में करियो। वफ़ा खे क़ानून साज़ी करणी आहे त अवाम जी भलाई लाइ करे।